शिकारपुर बाईपास इंतहाई अफ़सोसनाक हादसे में 5 औरतुनि 2 ॿारनि समेत हिक ई घर जा 7 ॼणा फ़ौत थी विया, जॾहिं त औरत ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कोटिया खां सखर वेंदड़ बसरनि सां भरियल तेज़ रफ़्तार मज़दा बिजली जे थंभे सां टकराइण बैदि फुटपाथ ते घर ॾे वेठल बालिशाही औरतुनि जे झूंपड़ियुनि मथां किरी कल्टी थी पई, जंहिं सबबि निंड सुतल हिक ई घर जे 6 औरतुनि ऐं ॿारनि समेत 7 ॼणा मज़दा हेठां अची फ़ौत थी विया, जॾहिं त 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे में फ़ौतुनि में 38 सालनि जी गैबी, 40 सालनि जी रीमा, 12 सालनि जो नींगर अमाला, 8 सालनि जी ॿारड़ी रशीदा, 10 सालनि जी सवेरा, 45 सालनि जी राबिया ऐं कैफ़े फ़ौत थी विया, जॾहिं त ॿारड़ो शहरयार इशू, औरत नजमा ऐं इमामज़ादी समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि ऐं फ़ौतुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते 3 ज़ख़्मियुनि जी हालत अॻणती जोगी ॿुधाई पई वञे। हादसे बैदि पौरतुनि जे घरनि में कीहाट मची विया, रोईंदा पिटींदा 1 कलाक ताईं मदद लाइ पुकारींदा रहिया, जंहिं बैदि पुलिस ऐं 1122 रज़ाकार ऐं ओसे पासे जे माण्हुनि हादसे वारे हंधि पहुची फ़ौतुनि ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मुताबिक़ वाक़ियो तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। मज़दा कल्टी थियण सबबि वॾो जानी नुक़सानु थियो आहे, जॾहिं त वाक़े बैदि मज़दा ड्राइवर फ़रार थी वियो आहे। इलाइक़े वासियुनि मुताबिक़ ज़िले इंतिज़ामिया ऐं NHA जी लापरवाही सबबि वॾो हादिसो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार रोड जे फुटपाथ ते पौरतुनि खे घर अचण जी इजाज़त ॾियण ई हादसे जो सबबु बणियो आहे। हादसे बैदि शिकारपुर में ॾुख जी लहर छायल आहे। RBUT अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कया विया, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे।